अॼु जो ही वीडियो मुकमल तौर ते सिंधीअ में थियण वारो आहे, तंहिं करे समूरो वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। काफ़ी दोस्तनि जो ज़ोर हो, काफ़ी दोस्तनि मैसेजिस कया, सलाह बि ॾिनी त तव्हां सिंधीअ में बि वीडियो ठाहियो, सिर्फ़ु इंग्लिश में न ठाहियो। उन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त असां वटि 75% माण्हू अहिड़ा आहिनि जेके अंग्रेज़ी लैंग्वेज सही तरीक़े सां सम्झी ऐं ॼाणे नथा सघनि। उन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त असां वटि बेसिक अंग्रेज़ी सिखण खां पोइ बुक्स रीडिंग नथी कई वञे, नई वरी राइटिंग ते को फोकस थिए थो, नई वरी के टॉक शोज़ या के डिबेट्स वग़ैरह ॾिठा वञनि था। इवन ग्रेजुएटेड ऐं मास्टर करण वारनि खे बि एतिरी अंग्रेज़ी कोन ईंदी आहे। पोइ इन करे त तव्हांखे उन महारत खे हासिलु करण जे लाइ जी तोड़ महिनत करणी पवंदी ऐं टाइम ॾियणो पवंदो। अगरि तव्हां इहे सभु शयूं नथा करियो त पोइ तव्हां कंहिं बि स्किल में बहितर नथा थी सघो। कोरेजोटिक व्यूज़, इंसानियत जो पैगाम, कोरेजोटिक व्यूज़, सच जो ऊंचाइयों नाम, कोरेजोटिक व्यूज़ for all of mankind, कोरेजोटिक व्यूज़, leave no one behind। अस्सलाम वालेकुम सभिनी ॾिसंदड़नि खे कोरेजोटिक व्यूज़ में भलीकार। मुंहिंजो नालो मुश्ताक कोरेजो आहे। आउं हिकु उस्ताद, लेखक ऐं हाणे पॉडकास्ट होस्ट बि आहियां। पहिरीं अचूं था ॿोलीअ ते, जंहिंजे करे मूंखे सिंधीअ में वीडियो ठाहिणो पए पियो। त अंग्रेज़ी ॿोली जेका आहे उहा हिकिड़ी महारत आहे, उहो हिकिड़ो स्किल आहे ऐं स्किल आसानी सां न ईंदो। उन में सख़्तु महिनत करणी पवंदी आहे, साल लॻी वेंदा आहिनि उनखे स्ट्रक्चर खे सम्झण में, वोकेबलरी गॾु करण में। उहो सभु कुझु बुक्स रीडिंग सां, राइटिंग सां ऐं उन खां पोइ प्रैक्टिस करण सां। जॾहिं तव्हां आदत ठाहींदव त पोइ उहा आदत तव्हांजी आहिस्ता आहिस्ता आइडेंटिटी में क्रिएट थींदी। मूं काफ़ी वक़्तु लॻायो, मूंखे केतिरा ई साल लॻी विया अंग्रेज़ी सिखण में ऐं हाणे अल्हम्दुलिल्लाह आउं वीडियोज़ बि शूट कंदो आहियां पंहिंजा इंग्लिश में। उन खां पोइ लिखंदो बि आहियां। मुंहिंजा 2 नॉवल बि लिखियल आहिनि, हिकिड़ी शॉर्ट स्टोरी आहे, 2 नॉवल लिखियल आहिनि, हिकिड़ो लव रिसाइकल्ड ऐं ॿियो लव हैक्टिक एंड पैथोस जल्द मार्केट में अचण वारो आहे। साल 2019 में मुंहिंजी शॉर्ट स्टोरी छपी जेको कॉम्पिटिशन हुयो, दास्तान वारनि करायो हुयो, यूनाइटेड स्टेट इंस्टीट्यूट ऑफ पीस वारनि जी स्पॉन्सरशिप सां। उन में मुंहिंजी स्टोरी टॉप 5 में आई पूरे पाकिस्तान में। त इहे सभु महिनत जो नतीजो आहे। जेसीं ताईं तव्हां स्किल हासिलु करण जे लाइ महिनत न कंदव, टाइम न ॾींदव, त उहे शयूं मुमकिन न आहिनि। ताज़ो ताज़ो मूं पंहिंजी कम्युनिकेशन स्किल्स ते कमु कयो, पब्लिक स्पीकिंग ते कमु कयो। उन खां पोइ यूट्यूब जे चैनल ते वीडियोज़ ठाहिणु शुरू कया आहिनि। त उन में बि 7 खां 8 महीना मूंखे लॻी विया, जो डेली बेसिस ते हर रोज़ु आउं पंहिंजो वीडियो रिकॉर्ड कराईंदो हुउसि। हर रोज़ु आउं जेको बि नओं टॉपिक आउं ॾिसंदो हुउसि या सोचींदो हुउसि, उनखे वरी राति जो रिपीट कंदो हुउसि ऐं लिखंदो बि हुउसि। त इहे सभु शयूं, इहो स्ट्रक्चर क्रिएट करणु ऐं क्लैरिटी हासिलु करणु, वॉइस ऑफ कंट्रोल हासिलु करणु ईअं न ईंदो। माण्हू ॾिसंदा आहिनि त फलाणो वॾो होशियारु आहे, फलाणो हिन शइ में वॾो बहितर आहे, त उहो उनजे महिनत जो नतीजो आहे। ईअं न आहे त उहो बसि ॼमंदे ॼाम या थोरो घणो पढ़ण खां पोइ ई बहितर थी वियो, ईअं न थींदो आहे। मुसलसल महिनत करणी पवंदी आहे, तॾहिं वञी तव्हां कुझु हासिलु कंदव। ख़ैर, अॼोकी पॉडकास्ट सां गॾोगॾु मुस्तक़बिल जूं जेके बि मुंहिंजूं पॉडकास्ट थींदियूं, उन्हनि में सिंधी ऐं अंग्रेज़ी ॿिन्ही लैंग्वेजिस खे आउं इस्तेमालु कंदुसि, त जीअं अॻिते व्यूअर्स खे बि परेशानी न थिए। साॻियो एपिसोड आउं अंग्रेज़ीअ में बि रिकॉर्ड कंदुसि ऐं सिंधीअ में बि रिकॉर्ड कंदुसि, त जीअं उहे शिकवाऊं ऐं उहे गिलाऊं दोस्तनि जूं ख़तमु थी वञनि। काफ़ी रिसर्च ऐं काफ़ी महिनत खां पोइ मूं हिन यूट्यूब चैनल ते रैशनल यानी अकुली ऐं मुंतक़ी वीडियोज़ ठाहिणु शुरू कया आहिनि। मुंहिंजी हर वीडियो में कोशिशि हूंदी आहे त इंसान जी ज़हनी सोच, ॾाहप ऐं सम्झ खे ज़ाहिरु करण ते गौर कयो वञे। इंटेलिजेंस छा आहे? इंसानी ज़हन ऐं इंसानी ज़हन जूं सलाहियतूं छा हूंदियूं आहिनि, उन ते थोरो ज़िक्र कंदासीं। त असांजे मुआशिरे में आम तौर ते चयो वेंदो आहे त फलाणो बेवकूफ़ आहे, फलाणो अधमग़ज़ी आहे, फलाणो चरियो आहे।
पर हक़ीक़त उन जे बिल्कुलु उबतड़। हर माण्हू टैलेंटेड हूंदो आहे, हर माण्हू वटि ताक़तवर दिमाग़ आहे, पर उहो डिपेंड करे थो उन माण्हूअ ते त उहो केतिरो पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु करे थो, केतिरो डिस्कवर करे थो पंहिंजे पाण खे, ऐं केतिरियूं सलाहियतूं पाण में ॻोल्हे सघे थो। साइंसी तहक़ीक़ मुताबिक़ इंसाननि में मुख़्तलिफ़ 9 क़िस्म जूं इंटेलिजेंसिस हूंदियूं आहिनि, यानी सलाहियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। हाणे हर इनफ़रादी शख़्स में 4 खां 5 सलाहियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि, पर उहे डिस्कवर करणियूं पवंदियूं आहिनि, उन्हनि खे ॻोल्हणो पवंदो, असांखे ॾिसणो पवंदो, महिनत करणी पवंदी, तॾहिं उहे सलाहियतूं असां में ज़ाहिर थींदियूं। तक़रीबन हर माण्हू कंहिं न कंहिं कम में ॿियनि जी भेट में बहितर हूंदो आहे, पोइ खणी पढ़ियलु लिखियलु हुजे या अणपढ़ियलु हुजे। जेकॾहिं पढ़ियलु लिखियलु हूंदो त पंहिंजी लियाक़तुनि जो बहितर इस्तेमालु कंदो ऐं दरपेश ईंदड़ चैलेंजिस खे मुंहुं ॾींदो ऐं मसइलनि जो हल कढी सघंदो। मुश्किलातूं, नाकामी ऐं मुस्तक़िल मिज़ाजी छा आहे? मूं ॾिठो आहे त कुझु माण्हू को कमु शुरू त कंदा आहिनि, पर जॾहिं को मुश्किल वक़्तु साम्हूं ईंदो आहे उन्हनि जे, त पोइ हू हथु कढी वेंदा आहिनि ऐं वरी वापसि उते न ईंदा आहिनि। पर हक़ीक़त में ॾिठो वञे त उहे मुश्किलातूं, उहे फेल्यूअर, उहे नाकामियूं असांखे बहितर बनाइण जे लाइ थींदियूं आहिनि। असां उन फील्ड जे लाइ पका खिलाड़ी थियूं, तॾहिं असां बार बार नाकाम बि थींदा आहियूं, तॾहिं असांखे बार बार मुश्किलातुनि खे मुंहुं बि ॾियणो पवंदो आहे, त जीअं असां उन मां सबक़ु हासिलु करे सघूं। उनखे ग़लति न वठिजे त हाणे हींअर न थियो त हाणे कॾहिं न थींदो, अॼु न थियो सुभाणे थींदो, सुभाणे न थियो त हफ़्ते खां पोइ थींदो, हफ़्ते खां पोइ न थियो त महीने खां पोइ थींदो। ट्राई कंदा रहो, कोशिशि कंदा रहो, जिदोजहद कंदा रहो। हर नाकामीअ खे तजुर्बे तौरु ॾिसो, न कि रेड सिग्नल त हाणे अॻिते नथा वधी सघूं, हाणे कुझु न थींदो, अॼु न थींदो त सुभाणे थींदो, सुभाणे न थींदो त हफ़्ते खां पोइ थींदो, हफ़्ते खां पोइ न थियो त महीने खां पोइ, महीने खां पोइ न त साल खां पोइ ज़रूरु थींदो। पर तव्हां कोशिशि कंदा रहो ऐं उन में चेंजिस आणींदा रहो, हुन में तब्दीली आणींदा रहो, पंहिंजो बेस्ट वर्जन ॾेखारियो, पंहिंजी बेस्ट कोशिशि ॾेखारियो। जॾहिं असां का ग़लती कंदा आहियूं त उहा ग़लती न सिर्फ़ु असांखे सेखारींदी आहे, पर उहो यकीन ॾियारींदी आहे त थी सघे थो त असांजो मुस्तक़बिल जो वर्जन हिन खां बहितर हुजे। तव्हां जेतिरो महारत जी डेवलपमेंट ॾे वेंदव, ओतिरो मुश्किलातूं तव्हांजे रस्ते में ईंदियूं, पर घबराइणो न आहे, उन ते मज़बूतीअ सां बीहणो आहे, कमु करिणो आहे। पोइ खणी छा बि थी पवे, तव्हांखे उतां हटणो न आहे। कामयाबी जो मयार ऐं इनफ़रादी वक़्तु, कामयाबीअ जो तनासिब हर माण्हूअ जो अलॻि अलॻि हूंदो आहे, ऐं ईअं बिल्कुलु न आहे त फलाणे खे मौक़ो जल्दी मिली वियो या उहो जल्दी हथु करे वियो त आउं बि ईअं करे वठंदुसि। हर माण्हूअ जे कामयाबु थियण जो वक़्तु ऐं वक़्तु अलॻि अलॻि मुक़ररु थियल आहे। कंहिंखे 2 सालनि में कामयाबी हासिलु थी वेंदी आहे, त किन खे 10 या 15 सालनि में बि कामयाबी हासिलु न थींदी आहे। उहो उन लाइ त जेतिरी तव्हांजी वॾी सोच हूंदी, जेॾो तव्हांजो मक़सदु वॾो हूंदो, ओतिरो तव्हांखे वक़्तु लॻंदो उहा पोज़ीशन हासिलु करण में। ईअं न सोचो त फलाणो मूंखां वधीक आसूदो आहे, फलाणो मूंखां वधीक ख़ुशि आहे, फलाणे वटि घणो पैसो आहे। थी सघे थो पैसो हुजे, पर ईअं बि त थी सघे थो त कुझु मामलनि में तव्हां हुननि खां बहितर हुजो। उन करे पंहिंजो जज़्बो ऐं वक़्तु सही शयुनि जे पोयां लॻायो, जिते तव्हां लाइ सिखण बि हुजे ऐं हासिलु करण लाइ बि हुजे। ज़िंदगीअ में कामयाबु थियण जो हिकिड़ो फ्रेमवर्क जेको अॼु आउं तव्हां सां शेयर करणु चाहियां थो, उहो फ्रेमवर्क 4 अंसरनि ते मुश्तमिल आहे। उहे 4 अंसर आउं तव्हांखे डिटेल में अॼु ॿुधायां थो। अगरि जे तव्हां उहे पाण में अप्लाई कया, तव्हां उहे अप्लाई करे वरिता, त पोइ तव्हांखे कामयाबु थियण खां केर बि रोके नथो सघे। सभ खां पहिरीं आहे एक्सेप्टेंस, यानी क़बूलु करणु। हिन जो मतिलबु इहो आहे त ज़ाहिरी तौर ते नतीजो भले तव्हांखे फ़िलहालु नज़र कोन पियो अचे, पर इहो यकीन रखिणो आहे त जेको कमु आउं करियां पियो उन में बहितरी ज़रूरु ईंदी। अॼु न त सुभाणे, सुभाणे न त साल खां पोइ, साल खां पोइ न त 5 सालनि खां पोइ, पर इहो कमु करे सघंदुसि आउं। इहो तव्हां में एक्सेप्टेंस हुजे, ऐं जहिड़ा तव्हां आहियो पंहिंजे पाण खे एक्सेप्ट करियो, क़बूलु करियो। दुनिया जी ॻाल्हियुनि ते न लॻो त हाणे तव्हां ॾिसण में सुठा न आहियो, तव्हांजो आवाज़ु सुठो न आहे, दुनिया जी ॻाल्हियुनि खे छॾे ॾिबो। जॾहिं तव्हां कामयाबु थींदव त इहे शयूं पोइ मैटर नथियूं कनि। नंबर ॿियो आहे एजेंसी, यानी इख़्तियार ऐं वस। हाणे तव्हांजे वस में छा आहे, तव्हांजे इख़्तियार में छा आहे, उहो तव्हांखे करिणो आहे।
इहो यकीन रखिणो आहे त आउं ही कमु करे सघां थो। 5 महीना लॻंदा, साल लॻंदो, पर आउं इहो कमु बहितर नमूने करे सघां थो। अगरि जे तव्हां में इहा सलाहियत न आहे त इहा सलाहियत तव्हां में पैदा तव्हांखे ख़ुदि करणी पवंदी, सिखणो पवंदो त इहा सलाहियत आउं पंहिंजे पाण में कीअं आणे सघां थो, इहा हैबिट आउं पंहिंजे पाण में कीअं क्रिएट करे सघां थो। त सभु शयूं मुमकिन आहिनि, सिर्फ़ु टाइम ॾिबो, वक़्तु ॾिबो, इहे शयूं आसानी सां तव्हां हासिलु करे सघो था। नंबर 2 असां वटि आहे ऑटोनॉमी, यानी ख़ुदि मुख़्तियारी। उन जो मतिलबु त पंहिंजी ज़िंदगीअ जा अहम फ़ैसिला ऐं बहितर फ़ैसिला पाण करणु। दुनिया खणी खिले टोक करे या चथर करे तव्हांखे पंहिंजे फ़ैसिलनि ते मज़बूती सां क़ाइमु रहणो आहे। ऐं जॾहिं तव्हां कामयाबु थींदव त कोई माण्हू तव्हांजे फ़ैसिलनि जी इज़त ऐं एतिराम कंदा। चौथों ऐं आख़िरी आहे अडेप्टेबिलिटी, यानी मुताबिक़त। यानी हिन जो मतिलबु इहो आहे त आउं वक़्त सां गॾु पंहिंजे पाण में चेंजिस आणींदो रहंदुसि। यानी मुस्तक़बिल में अगरि जे कुझु रिक्वायरमेंट आहिनि, कुझु अवलिन शर्तूं आहिनि, त आउं उन्हनि ते पूरो लहंदुसि। ईअं न आहे त हाणे आउं पंहिंजे पाण खे बदिलाए नथो सघां, आउं जहिड़ो आहियां ओड़ी हूंदुसि, ईअं न आहे। स्ट्रेंथ जेका हूंदी आहे, जेका ताक़त हूंदी आहे, उहा इन में ई आहे त तव्हां फ्लैक्सिबल हुजो, तव्हां रिजिडनेस खे छॾे ॾियो त आउं बसि हाणे हिते ई बीह रहंदुसि। जीअं मिसाल तौरु मूंखे नौकिरी मिली वई त हाणे आउं अॻिते एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ ॾे कोन वेंदुसि, हाणे आउं पंहिंजो मुंहिंजो पघार आहे, हाणे उन में ख़ुशि आहियां, ईअं न आहे करिणो। तव्हां एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ करे सघो था, चैनलाइज़ करे सघो था पंहिंजे थॉट्स खे, कुझु नऊं स्टार्ट करे सघो था। जॾहिं तव्हां वटि वक़्तु आहे त तव्हां उन ते वक़्तु लॻायो, ॾिसो कहिड़ी शइ में तव्हांखे फ़ाइदो थी सघे थो, कहिड़ी शइ में तव्हांजे माइंड जी ग्रोथ थी सघे थी, त उन्हनि शयुनि खे तव्हां वक़्तु ॾियो। त अडेप्टेबिलिटी इहा आहे त तव्हां भले केॾियूं बि मुश्किलातूं हुजनि, तव्हां उन्हनि सिचुएशन्स में, उन्हनि हालतुनि में पंहिंजे पाण खे मज़बूत रखो। अॼोको वीडियो पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। जेकॾहिं तव्हां चाहियो था त अहिड़ा रहनुमाई ऐं मदद वारा वीडियोज़ वधीक तव्हां वटि पहुचनि त कोरेजोटिक व्यूज़ खे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे टैप करे छॾियो त जीअं मुस्तक़बिल में जेके वीडियोज़ आउं ठाहींदुसि उहे तव्हां ॾे पहिरीं अचनि। हर वीडियो साइंसी तहक़ीक़ मुताबिक़ ऐं रिसर्च मुताबिक़ आउं ठाहींदो आहियां त असां में जेका ख़ामियूं आहिनि न, त आउं नथो करे सघां, आउं बेकार आहियां, मूंखां ही कमु कोन थींदो, इहे शयूं सिर्फ़ु दुनियादारीअ जे ओपिनियन्स खे वठी करे असां सोचे वठंदा आहियूं, पर असुल हक़ीक़त कुझु अलॻि आहे। असुल हक़ीक़त अगरि जे आउं तव्हांखे ॿुधायां त मूं में रैशनल थॉट्स अचनि तॾहिं शुरू थिया जॾहिं मूं इंटर पास कई। उन खां पहिरीं त आउं बिलो द एवरेज हुउसि, एतिरो जो मूंखे डिक्टेशन बि लिखणु कोन ईंदी। पर उन खां पोइ जॾहिं मूं पंहिंजे पाण ते महिनत कई, जॾहिं स्किल डेवलपमेंट ॾे मूं क़दम वधायो ऐं महिनत करणु शुरू कई, जेके फालतू शयूं हुयूं उहे मूं पंहिंजी ज़िंदगीअ मां कढी छॾियूं, त उन खां पोइ मूं पंहिंजे पाण में चेंजिस जेके आहिनि उहे विज़िबल ॾिसणु शुरू कयूं। त यादि रहे त मुंहिंजा वीडियोज़ चाहे सिंधीअ में हुजनि या अंग्रेज़ीअ में हुजनि, उहे सभु तहक़ीक़ ऐं मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ जे कुझु तजुर्बनि ते ॿधल आहिनि। ऐं आउं तव्हां सां जुड़ियो रहंदुसि जे तव्हां सब्सक्राइब करियो था ऐं बेल आइकन खे टैप करियो था, तव्हां ॾे हर वीडियो टाइम ते पहुचंदो। जॾहिं बि असां नऊं वीडियो लॉन्च कंदासीं पहिरीं तव्हां ॾे पहुचंदो। महिरबानी, लख थोरा, पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। Korejotic views, leave no one behind.